अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था दही बड़नि जो मसालो। उन जे लाइ आहिनि हीअ असां वटि गोल ॻाढ़ा मिर्च ऐं हीअ कुझु कारा मिर्च ऐं जीरो, अछो जीरो। त सभिनी खां पहिरियों असां इन्हनि खे ख़ाली फ्राइंग पैन में ड्राई रोस्ट कंदासीं। ये हम दही बड़ों का मसाला बना रहे हैं। उसके लिए हमारे पास लाल मिर्च है साबित, काली मिर्चें थोड़ी और सफ़ेद ज़ीरा, ये तीनों चीज़ें हम भून लेंगे। अच्छा, सभिनी खां पहिरियों असां ही विझूं था मिर्च। इन्हनि खे थोड़ी देरि भुञंदासीं। भुञण जो मक़सदु इहो हूंदो आहे हिकिड़ो त हिननि में सुठी हिकिड़ी ख़ुशबू थी वेंदी आहे ऐं उन खां अलावा हिननि में जेका आलाण हूंदी आहे उहा बि चङी तरह सां सुकी वेंदी आहे ऐं भुॻल मसाले जी ख़ुशबू हिकिड़ी ज़बरदस्त थींदी आहे। इन लाइ ज़रूरी हूंदो आहे त हिननि खे थोरो भुञी वठिजे। ही मिर्च तक़रीबन भुॼी विया आहिनि, छो त हिननि जी हिकिड़ी ख़ुशबू पई अचे मिर्चनि जो भुॼण जी। ही तव्हां ॾिसंदव त ही फ्राइंग पैन गरम आहे ऐं ही मिर्चनि जी चुरपुर तव्हांखे नज़र ईंदी। इसकी खुशबू से हम अंदाज़ा लगाएंगे कि मिर्चें भुन चुकी हैं। तॾहिं बि असां हिकिड़ो मिनट अञा हिननि खे थोरो फ्राई कयूं था, ड्राई रोस्ट कयूं था। कोई ऑयल न विधो और कुछ न विधो, खाली फ्राइंग पैन है। ठीक है, इसको हम खुश्क इसको रोस्ट कर रहे हैं। इसमें हमने और कुछ नहीं डाला, कोई तेल नहीं डाला। इस तरह आप तवे पे भी कर सकते हैं, खाली तवे ते करे सघो था, ज़रूरी ना है तो फ्राइंग पैन में थे। बस ये चंगी तरह सां भुॼी वञनि। तव्हां ॾिसो हल्को हल्को धुओं भी निकिरे थो पियो ऐं मिर्च जेका आहिनि थोरा चुरपुर था कनि। ही हाणे चङी तरह सां पची विया आहिनि। सड़णु न घुरिजे। हिननि खे असां कढूं था वापसि प्लेट में। ही बिल्कुलु भी हिननि खे साड़णो न आहे, बसि इहो आहे त सुठा ही भुॼी वञनि ऐं हिननि जी हिकिड़ी ख़ुशबू थिए। ऐं हाणे असां ही विझंदासीं कारा मिर्च ऐं जीरो, ॿई शयूं गॾु। फ्राइंग पैन छो त तेज़ गरम आहे, बाहि थोड़ी तेज़ आहे, इन जे लाइ ही जल्दी भुॼी वेंदा। ऐं जॾहिं मूं मिर्च विधा तो उन महिल थोड़ो हल्को गर्म हो। तो अब ये दोनों चीज़ें हम भून लेंगे, इसको भी प्लेट में निकालेंगे और फिर जब ये थोड़ी सी ठंडी हो जाएंगी दोनों, तब हम इनको ग्राइंडर में डाल के पीस लेंगे। जीरे जी भी खुशबू उथंदी, उन मां तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त हीउ भुॼे थो, हिन जो कलर भी थोड़ो चेंज थियणु शुरू थींदो। आवाज़ भी तव्हांखे ईंदो हूंदो हिननि जो, टिड़कनि पिया ही। बस ही थी विया, बाहि बाम बंदि थी कयां। हिनखे मां हाणे प्लेट में कढंदमि ऐं थोरो थधो करे असां हिनखे ग्राइंड कंदासीं। ये असां ग्राइंडर में विधा आहिनि, हाणे असां हिननि खे पीसे वठंदासीं। ही मसालो असांजो तयारु आहे, ही ॾिसो। ऐं हिनखे पूरी तरह पीसे पाउडर ना है करणो, थोड़ा थुलो थुलो, इसको थोड़ा मोटा मोटा पीसना है। बहुत ज़्यादा मोटा भी नहीं लेकिन बहुत बारीक भी नहीं, दरमियाना सा। ही मूं बरनी में लाहे छॾियो आहे। सो ही असां दही बड़नि में भी विझंदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ कुझु ॿियनि डिशिज़ में भी असां यूज़ कंदा आहियूं। सो मूंखे उमेद आहे तव्हांखे हीअ रेसिपी वणी हूंदी। इनजो ज़ाइक़ो ॾाढो डिफरेंट ऐं मुनफ़रिद हूंदो आहे। अगरि तव्हांखे पसंदि आयो हुजे त वीडियो लाइक कयो, शेयर कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, त जीअं अञा बि आईंदा कुझु ॿियो सेखारियो वञे त उहो बि तव्हां आराम सां ॾिसी सघो। सो पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो ऐं वरी मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो सां गॾु। तेसिताईं अल्लाह वाही।